मूंखे एसे चो लॻायां थो पर उते हिकु साफ़ ई रहंदो अथई उनखे संभालजांइ शिकायत न अचे। फिकर न कयो सर, शिकायत न मिलंदी। असांजी हद में अचण ते भली कार एसे चो साहब। तव्हां जूं महिरबानियूं आहिनि, हुकुम कयो। वधीक तकलीफ़ अव्हां खे कोन ईंदी, सिर्फ़ ॿ चार कम आहिनि। हुकुम कयो अदा, हुकुम कयो। चौकीअ जो जमादार रोज़ानो 200 तव्हां खे ॾींदो, 100 मुंशीअ खे, बाक़ी 1200 मां वठंदोमांसि। उनखे तंग न कजो। अड़े बाबा, अॼु खां पोइ 1500 ई तव्हांजा, ॿियो हुकुम। साईं चकुले तां 500 तव्हां खे मिलंदा, बाक़ी मुंहिंजा। 500 घटि आहिनि बाबा, 1000 ॿ कयो। साईं बस 1500 ते डन कयोसि। को अर्ज़ु आहे साईं, होटलुनि ते खदड़नि जूं रौलाकियूं हूंदियूं आहिनि। 500 1000 मिलंदो, जंहिंमां 700 मुंहिंजा, 300 अव्हांजा। बाबा 300 मां छा थींदो, अधो अधु कयोसि बाबा, तेल नथो मिले। ॿियो बि हिकिड़ो अर्ज़ु आहे, विजय कुमार खे तंग न कजो, संगत साथ ईंदी आहे त 2-3 बोतलूं ॾेई वेंदो आहे। अरे बाबा सही आहे, साॻी ड्यूटी असांजी बि रखोसि। ओके साईं, ओके, अव्हां खे बि पहुचाए वेंदो। चङो सर, माण्हू चङा आहियो, पोइ हाणे असां हलूं था। बस बाबा, का ॻाल्हि कोन्हे, कस कसर सां ई संगत हलंदी आहे।